अवलला वली मालाल मजो धणी अवलला वली मालाल मजो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल नी उन्हनि खे हाय 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 सदायती सब का बुख न बासे का सदायती सब का बुख न बासे का जे ही ते ही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में भलीकार हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे ऐं हीअ जेके गुज़िरियल ॾींहं रहिया हुजनि हीअ जेको मींहं होगी थी हुजे हेॾा मींहं वसिया हुजनि हे खिमणियूं किरियूं हुजनि एतिरो नुक़सान बि थियो हुजे रोड रस्ता भरियल हुजनि पोइ के चवनि त हुन में सासत थींदी हुजे के चवंदा आहिनि पाणी निकाल न थियो हुजे पर ॾुखियायूं सुखियायूं त ज़रूरु थींदियूं हुजनि मालिक जो जोड़ियल जहान हुजे उहो सॼे सिस्टम खे पाण हलाए पर हेठि जेको जोड़ियल जहान हुजे जंहिंखे सिस्टम खे तव्हां पाण असां हलायूं पोइ असां उन में फाथा पिया हुजूं पर इनखे बहितर करण जे लाइ बि तव्हां असांखे जा जेके हुकुमरान हुजनि उन्हनि खे कोशिशूं वठणु खपंदियूं हुजनि रोड रस्ता हाणे बि ईअं हुजे साफ़ु करे बाक़ी जेके कचा घर ॿिया घर हुजनि उहे त पोइ पिया पाणी में लुड़ंदा हुजनि पोइ उन्हनि जूं ॾुखियायूं उन्हनि जा ॾुख त इहे हुजनि त पोइ ॾुखनि में त माण्हू सदाईं जेके रहंदा हुजनि उहे पोइ काॾे वेंदा हुजनि सो इहे मींहं होगी खां हर माण्हू खे हर ॻाल्हि असां बि अव्हांखे आगाही ज़रूरु ॾिनी हुजे त पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो कोशिशि करणु अव्हां जो जेको हुजे उहो कमु हुजे कोशिशि करणु इंसान जो कमु हुजे बाक़ी जेको हुजे मालिक साईं खे बाझ पवंदी हुजे उहो पंहिंजी करम नवाज़ी करे छॾींदो हुजे बाक़ी कॾहिं ॾुख हुजे कॾहिं सुख हुजे ॾुख सुख माण्हू जी ज़िंदगी जो हिसो हुजनि छो हिन सां गॾो गॾु जेके मींहं पिया हुजनि वरी मींहं जो अॻियो ॿुधायो हुजनि त वरी जेको हुजे ॿ टे ॾींहं अञा मींहुं पवंदो हुजे सो सुबुह सां ककर बि छायल हुजनि सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा हुजो अजनि जो बचनि जो कखनि जो सॼो ख़्यालु रखंदा हुजो इहे लाइट जा इहे जेके हुजनि घटियुनि में पाणी बीठल हुजे को ग़रीब गुरबो दरिया में बि वॾो पाणी चढ़ियो हुजे उते बि चाढ़ लॻो पियो हुजे त उन कंधी वारा जेके हुजनि केतिरा ई माण्हू परेशान था हुजनि के ॿाहिरि निकिरी बि आया हुजनि पर इहो पाणी अञा ईंदो हुजे जे मींहं पवंदा हुजनि अञा पर जे थर जा माण्हू जेके हुजनि उहे वसकारे खां पोइ ख़ुशि त थिया हुजनि पर थर में वरी जिते जिते खिमड़ियूं किरियूं हुजनि त उते खिमण किरण सां पोइ वरी नुक़सान बि थियो हुजे कंहिंजो माल के इंसानी जानियूं बि वयूं हुजनि वरी जे कराची वॾो शहर असांजो ॾिसूं त उते त इहो पाणी पोइ इहे दरिया ते ईअं सम्झो को ॿेड़ी हलाए को तरी ॾेखारे को गाॾी ॾेखारे को हे सॼो सिस्टम ॾेखारींदा हुजनि त हेतिरो पाणी हुजे पर मूं त इहो सभु कोशिशि वठी करे बसि मालिक खे ॿधाए पंहिंजे सिस्टम खे त ठाहींदा हुजो बाक़ी हिकिड़ा लुड़ंदा हुजनि ॿिया ॿुॾंदा हुजनि कंहिंजे घर में पाणी हुजे पोइ अव्हां रुॻो भरे ॾेखारींदा हुजो ऐं वरी जेको हुजे हिक ॿिए खे परवाह न हुजे त ईअं बि न हुजे अव्हांखे असांखे हिक ॿिए जी परवाह करणु खपंदी हुजे हिक ॿिए जो साथ ॾियणु खपंदो हुजे ही वक़्तु हुजे माण्हू जो हिक ॿिए जो साथ ॾियण जो सो इन जे करे इहो कमु वरी मीडिया जो हुजे भरे ॾेखारे हे हो जेको बि हुजे हाणे अव्हां रोड रस्ता ॾेखारे पोइ ग़रीबनि जे घर पाणी हुजे को ॾुखियो हुजे कंहिंजी छित किरे पोइ ॾिसो त किथे बाहि लॻल हुजे का बिल्डिंग का भित किरी हुजे इहो सॼो वरी मीडिया ॾिसंदी हुजे पोइ उते बि इहो आधी माधी त मीडिया ई पहुचंदी हुजे सो इहे सभु ॻाल्हियूं अव्हां ॾिठियूं हुजनि पर असां अॼु वरी हिकिड़े नई ॻाल्हि सां नई सोच सां ईंदड़ वक़्तु बहितरीअ जे लाइ उन सां अॼु अव्हां सां ख़िदमत में हाज़िर थी चुका हुजूं अव्हां जो पंहिंजो रामू बागड़ी वरी राधा बागड़ाणी हुजां अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे साल हमेशा ख़ुशि रहंदा हुजो सलामत रहंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो सो यूट्यूब चैनल हुजे असांजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अव्हां सब्सक्राइब करे छॾींदा हुजो उन बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो कमेंट बि उन में लिखी छॾींदा हुजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे उनखे अव्हां फॉलो करे छॾींदा हुजो त उते बि केतिरियूं शयूं हुजनि अव्हां ॾिसी सघंदा हुजो मेहरान टीवीअ ते इहो लंबर हलंदो हुजे लंबर हलंदो हुजे उन ते फोन कॉल कंदा हुजो रामू इरादा हर छंछर अचे
सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर हुजनि। सोयो मींहुं त वॾो वसियो हुजे, इन मींहं में मूं बि थोरो थधो पाणी पीतो हुजे, पोइ अचे खंघि थी हुजे, हिकिड़ी खंघि ॿियो मथे में छिणक छिणका, पोइ तव्हां सम्झंदा हुजो त माण्हू ईअं पियो हलंदो हुजे माना मथे में वरी हिकिड़ी हीअ लॻल हुजे। मूं ईअं कोन चयो हुजे, सभु सम्झंदी हुजां, हिसारो कंदो हुजे, माना सम्झंदी हुजां। मूं छा चयो हुजे? हीअं हिसारो त कयो हुजे न। ईअं कोन चयो हुजे, मूं चयो मथे में छिणका। हा छिणका माना हे न हिसारो ही करो हुजे। हाणे तूं सणको हुजे, छिणको करो, मां तुंहिंजे मथे में घुंघरू ॿधो हुजे, हाणे हो छुड़ 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 कंदो हुजे। माण्हू खे ॻाल्हि कंदे कुझु थींदो हुजे, तोखे त उहो बि न थींदो हुजे। तोखे वात में घुंघरू हुजनि, छण छण थींदई हुजे वात में। ज़माने खे चवंदो हुजे हिक ॿिए जो साथ ॾींदा हुजो, बर्दाश्त कंदा हुजो, बाक़ी पंहिंजे घर में जेको हुजे पंहिंजी जनानी सां इहो वात हणंदो हुजे। पोइ इहो त बर्दाश्त करूं, छा करूं? वॾो बर्दाश्त करो। हा वॾो बर्दाश्त करी, हा त ज़माने खे न ॿुधाईंदो हुजे। हे पाण में ॻाल्हि करी हुजे न। हे सॼो तोखे ज़मानो ॾिसे। ज़माने खे छा हुजे? ज़माने खे ॻाल्हि घर जी हुजे, ज़माने खे छा हुजे? ॻाल्हि घर जी हुजे त माण्हू खे हिकिड़े कुंड में करणु खपंदी हुजे, दर खां ॿाहिरि ॻाल्हि न वेंदी हुजे। दर हाणे सॼो ज़मानो ॾिसे। ग़रीब जे घर खे कहिड़ो दर हुजे जो ॻाल्हि बीहंदी हुजे? कुंड में माण्हू ॻाल्हि कंदो हुजे, कुंड में रोअंदो हुजे माण्हू। हा हरो भरो कुंड में रोअंदो हुजे। हा कुंड रोअण जो टाइम वक़्त न हुजे। असां त वरी जेको हुजे न अॻिते वधण जो वक़्त हुजे। हा असां त कुंड में वेही में खिलंदा हुजूं। सॼी ज़िंदगी रोअण में गुज़री हुजे, अकेला बि माण्हू सोचींदो हुजे। या खणी जो निभाग माणे मथे में हणंदो हुजे त पोइ रोंदो ई हुजे, कहिड़ो खिलंदो हुजे। वॾो तकलीफ़ हुजे। ॻाल्हि करूं हाणे तकलीफ़, सूर खे सूर छा करे, हाणे कहिड़ो सोचे। माना तोखे सूर हुजे, हाणे सूर में सूर लॻो पियो हुजे, शुक्र न हुजे। शुक्र न हुजे कहिड़ी जनानी मूंखे मिली हुजे, मां शुक्र करां। हा मथे में लॻी हुजे, मिली हुजे, मथे में लॻी हुजे। ए अवलियूं सवलियूं ॻाल्हियूं न कंदो हुजे। अवलियूं सवलियूं कहिड़ो त पहिरियों ॾींहुं हुजे छंछर जो, सुबुह सुबुह सां माण्हू जीव करे जवाब ॾींदो हुजे, कंदी हुजे। हाणे हिनखे माण्हू जी कंदो हुजे। सो हाणे प्रोग्राम जे शुरूआत में अवां जीअं सां जीव कंदा हुजो, वाई ॾिसंदा हुजो, लतीफ़ साईं जी वाई हुजे, वाग धणी तुंहिंजे वस आऊं का पाण वही। उन खां पोइ तव्हां वापसि ईंदा हुजो, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी, जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी, बरी जिन बारी आऊं न जीअंदी उनरी। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अवां खे, अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा चित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हलो 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 वालेकुम सलाम, नमस्कार हुजे। इधर भटी छाल हुजे दा? खैर खैर, तव्हां ठीक हुजो? अल्हम्दुलिल्लाह सब खैर हुजे। वाह वाह। ॿियो को हाल को अहवाल ॾींदो हुजे अदा? अभी सब खैर हुजे। वहां जो चुंडो कंदा जो सुठी मेला के गला में चुंडो कंदे मां पानी पीया ना। बस तूं यो फुटिन जो चूंडो कंदो हुजे, माना यो पाणी चूंडो करी। मां तो पानी मारी बस जनानी तो चुंडो कल के मां ता पानी भरो लाके पुॼाए के मानी पुॼाए के चाह पुॼाए के तो नंढड़ा ॿार छॾाया के। बस हा तूं ॿार ई खेॾाईंदो हुजे, तूं हिते चङो लॻो हुजे, सही ड्यूटी कंदो हुजे। छा कंदा जनानी मां चुंडो में ने सुठी मां ॿार खेॾाईंदो पानी में प्यारी में ना। अदा पोन जी तोखे ॾियारी घणी मिले ॿार खेॾाड़न जी? अभी जाए जनानी चुंडो से माना 1000 रुपया मां फुटी चुंडी आए, मां सब चुंडी के मां चुपके बैठे आ, बाहर के तो खेदाया उन्हें पानी दे पिजाया। ओ फुटियन जी न बाहर खेदाण जी, बाहर खेदा जी शाम शाम के जनानी उतरे के जनानी 100 रुपया दींदी है।
100 रुपया जनानी ॾींदी पोइ वारो हुजे। करे हा नौकरी हेॾे रामणे खम वठी ॾींदो हुजे। हा राम वेंदुसि सुभाणे राम जो आउं वेंदुसि। ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे, सभिनि खे सलाम ॾींदो हुजी। लख थोरा तुंहिंजा। हा हिन करे रखो इहो ॿार खेॾाईंदो हुजी तॾहिं बि 150 तोखे अधियूं पोइ भेनरूं तॾहिं ॾींदियूं त हुजनि। चवंदो हुजां रस्को वठंदो हुजां हींअर तरक़ी कंदो हुजां। ॿार हुजनि त उहे बि हींअर वॾा थी कमाए खाराईंदा हुजनि। हीउ हिकिड़ो नड़ो वठी करे ऐं पाण खे फासायो हुजे, अचे नड़ो जो नड़ो बसि। हाणे उनखे रिझाईंदे 10-12 जे बजाए हिन हिकिड़े खे रिझाईंदो हुजां बसि। ॾंद छो कढंदी हुजे? छा चवंदो हुजी? पोइ ॾंद छो कढंदी सुबुह साण? अड़े सोंटी लॻंदी हुजे न या सोटूं हीअ हणंदियूं। वाछो न टेड़ींदो हुजे। हिन में वाछुनि टिरण जी कहिड़ी ॻाल्हि? ॻाल्हि सही हुजे। छा हुजे इहो तूं ॻाल्हाईंदो कहिड़ो अखर हुजी? छा ॻाल्हायो हुजे त 20 ॿार हुजनि उनखे वॾो करे हींअर उहे कमाए खाराए। ॿार पोइ हिते जेको हुजे छा कंदो जेको पोल्ट्री फार्म खोलींदो हुजे त मार पंदी हुजे। को स्कूल वेंदो हुजां, को ॿियो कारोबार कंदो, को अंब जो ठीको को ॿियो खणंदो हुजां। बाक़ी तोखे ॿरो हुजे। हाणे हे जहिड़ो बांस जो लकुड़ हुजे सॼो ॾींहुं रिझाइण में पूरो हुजे माण्हू हिनखे। ॿियो छा माण्हू न निकिरी सघे, माण्हू न हेॾे वञे न हेॾे खोड़ीअ छिक बसि चपड़ी लॻल हुजे। छॾींदो हुजे हिन नमूना न ॾेखारींदो हुजे बसि खिलंदी हुजे हिन जो मतिलबु इहो हुजे बसि ठही वई हुजे। कंहिं चयो ठही? न सपटिया हाणे ठही और जॾहिं ठही उन खां पोइ मुंहिंजी बि तिरकी हुजे, ज़बान बसि हा कई हुजे बसि। इहा मुंहारी ज़बान बि अधु कमु पाणी बि हलो हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां था? बाबा शहर का बाबा अब्दुल जब्बार हो सही। छा हाल हुजे दा? ठीकु हुजी? चङो भलो? तबियत ॿार शेर पे गरम लगाता ता खुश हो तबे सही है ता प्रोग्राम दा दोने पियो। वॾी महिरबानी, सभु ख़ैर लॻो पियो ॿियो त ख़ैर हुजे न दा? हाँ ता खुश हो तबे सही आदी। हा हा ख़ैर लॻो पियो जे मींहं खां बचाव जो, मींहं फुड़ी खां। बाबा मींहं भञी छॾियो असांखे। मींहं भञी छो छॾियो? भञी छॾियो हुजे अदा? हा दी मींहं भञी छॾियो आदी। छो छप्पर कीअं हुजे अदा? छप्पर पर किरिया हुजनि छा? जी को छप्पर वपर किरिया हुजनि छा को? हाँ हा भा इन जे करे। जी जी हा ॿियो ख़ैर हुजे सभु न? बाक़ी भला ख़ैर हुजे, मालिक साईं बहितरी कंदो हुजे। हाँ प्रोग्राम ता ॾाढो वणे पियो, असां ॾिसूं पिया। वाह वाह सभिनी खे सलाम चवंदो हुजे। सलाम ॾींदा हुजो। वालेकुम सलाम। गानो को सुठो ॿुधायो। सुठो भला ज़रूर ॿुधाईंदा हुजो। हा गानो सुठो ॿुधाईंदा, वॾी महिरबानी कुर्ब हुजे। हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। सो साल जितो हुजे हाणे ॾींदी हुजे या त हथु खणंदी हुजे। छा हुजाए? लकुण ॾींदी हुजे या लकुण खां सवाइ हली न सघंदो न? तूं बि हीअं करे भला बीहंदी, मां बीठो हुजां। लकुण खां सवाइ बीह न सघंदो हुजे। बीठो हुजां ईअं की अलाए हेर पजी वई हुजे, लकुण ॾींदी हुजे बीह न सघंदो हुजे। हलो हलो अबा केरु कहिड़े शहर खां बा? अबा लाड़काणे को गुलाब शब्द खखराणी अबड़ो। लाड़काणे खां कहिड़ो अदा? वरी नालो खणंदो हुजी। गुलाम शबीर खखराणी अबड़ो लाड़काणे खां। लाड़काणे खां खखराणी हुजो। ॿियो ख़ैर हुजे? अबा महिरबानी तव्हांजी चांहि खे मथे सूर था ॿुधायो, मां वटि चांहि पी वञो। हल लाड़काणे चांहि पीआईंदा हुजूं। हा छो न अचो, पंहिंजो शहर लाड़काणो आहे अबा, भुटे साहिब जो आहे। अबा नाणो 5000 रुपया किरायो लॻे अदा। अदा नाणो न हुजे, नाणो न हुजे यार। यार बाबा आहे नाणो छो न आहे, लाड़काणो साह से बाणो आहे बाबा। बसि साह हुजे पर असां हींअर असां चवंदा आणियूं चाढ़ियूं रीत असांजी। हाणे लाड़काणे जो किरायो अहिड़ो महांगो करे छॾियो हुजनि जो ॾंदे आङरूं। बाबा महिरबानी तव्हांजी, मूंखे ॾाढो प्रोग्राम तव्हांजो वणंदो आहे। वाह वाह इहे मोहबतूं अवांजूं मोहबतूं। बाबा बसि इहो महिरबानी करे असांखे माझी फ़कीर जो कलाम बि ॿुधाइजो, असांजी मानी बि महिरबानी खाई वञिजो लाड़काणे खां। हाज़िर 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 ज़रूर ॿुधाईंदा हुजो अदा। इहो लाड़काणे में भाऊ सिंधी हुजे उनखे बि सलाम ॾींदो हुजे। सभिनी खे सलाम।
कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो सभिनी खे सलाम। लाड़काणे जॾहिं बि अचूं त ज़रूरु सभिनी लाड़के आणे वारनि सां बि मिलंदा हुजूं। नाणो त घुम लाड़काणो। नाणो त हुजे पर नाणे में पोइ नाड़ो अचे पियो हुजे बसि पोइ। नाणो तुंहिंजे खीसे में हुजे। हा हा पर हीअं वासी खे ॿेठो हुजे अंदरि हथ विझ त दस। ईअं त हाणे ग़रीब न हुजूं सुबुह सां इन खां वधीक त ॿियो नोट न कढंदो हुजे। अहिड़ो सियाणो हुजे खुला कराए ऐं हीअं गणे रखंदो हुजे। हे मींहं में आला थी विया हुजनि सुकाणा विधा हुजनि अॼु वरी हिन खे सिधो करे खीसे में रखियो हुजे। अहिड़ो मींहुं पियो हुजे असल तुंहिंजा पैसा बि फिरी विया हुजनि। हीअं ॿाहिरि वियो हुजां त इहो वठण भाॼी मींहं में निकितो कॾहिं हुजे बेली भाॼी वठण लाइ निकितो हुजां बसर बटाला वठण खरींदा हुजो खाईंदा हुजो मुक्त बसर के हाणे पेट में 4 बसर 4 बटाला वठण वञण जे चकर में हण त फ़क़ीर सॼो कुकड़ो थी वियो हुजे जड़ो पाणीअ में भेजी सफ़ा। हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? लाड़काणे को सुभान अल्लाह होटल जो मालिक मोहम्मद रमज़ान सिंधी। रमज़ान साहब भली करे आयो जी खुश हुजी खैर लॻो पियो हुजे। अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे तव्हांजी तव्हां ख़ुशि आहियो ॿियो सभु ख़ैर आहे भेण? खैर खैर दुआऊं लॻियूं पियूं हुजनि घर वारा बचड़ा सभु ख़ुशि हुजनि। असली सभु सलामत आहिनि। शहनाज मुंहिंजे भरिसां वेठी आहे ज़ोरा तोखे सलामती चए। मेमूना फरा अस्मा नीनो वालेकुम सलाम। असांजा बि उन्हनि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। वालेकुम अस्सलाम। अचो न करे लाड़काणे असांजे दावत खाई वञो न। हाज़िर हाज़िर अदा वरी बि ज़रूर ईंदा हुजूं। अदा यो अॻे हिकिड़ो तव्हांखे अॻे हिकिड़ो दोस्त आयो हुजे उहो बि लाड़काणे जो चवंदो हुजे चांहि पी वेंदा हुजो। मूं चयो चांहि ते एॾो पंधु कीअं करांची पोइ मानी खाई वेंदा हुजो। न त मानी खाराईंदासीं तव्हांखे हिते खाओ जे सुभाणे लाइ कराची में मोसबियात होटल वारे ते खाओ बि असां हाज़ुर। न वापसि कुर्ब इहे मोहबतूं सलाह करे छॾी असां सम्झो मानी खाई छॾी हुजे भाउ। अल्लाह साईं बरकत करे बड़े दुआउनि में यादि कंदा कयो साईं। इहे मोहबतूं रखंदो हुजे हमेशा आबाद हुजो बचड़नि सां गॾु ख़ुशि हुजो। वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं। सो हाणे वरी अधे बि फरमाइश कई हुजे सो हाणे हिन मौसम में पहिरें अधे चयो त को भलड़ो कलाम पोइ वरी अधे ॿिए जी बि फरमाइश ज़रूरु रखंदा हुजूं। सो अॼु मिड़े वरी सादिक फ़क़ीर खे यादि कंदा हुजूं त सफ़ा जो कलाम जेको हुजे महिरान टीवीअ जे लाइब्रेरी में पियल हुजे। सो अॼु वरी सभिनी ॾिसंदड़नि जे नाव कंदा हुजूं सखी पिया खे मिली त चइजां चांदनी इहो जेको रब कंदी हुजे न इहा ॻाल्हि हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। छंछर ऐं आचर ते अवां सां गॾु हुजूं सुबुह जो 10 खां 12 असां त गॾु हुजूं पर गॾोगॾु अवां बि जेके रंग खणी ईंदा हुजो का ॻाल्हि खणी ईंदा हुजो हाल वाल खणी ईंदा हुजो त इहो ॾाढो मूंखे सुठो लॻंदो हुजे ऐं हिन रंगनि में शरीक शामिल थी करे पोइ ॾेह खां जो परॾेह खां जो जिथे हुजो तव्हां सभु पंहिंजी वाखाण बि कंदा हुजो हाल वाल ऐं मींहं जो बि हाल वाल ॾींदा हुजो त इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी हुजे। बाक़ी जिथे ॻाल्हि करूं उहा त उते ई बीठी हुजे ॾिठो हुजे मो तो थोरो हेॾो थी बीहंदी हुजे संजो ॾिठो हुजे ही करे ही ॾिठो हुजे मो। हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? छा हाल हुजे असां त ठीकु हुजो चङा भला। हलो असां त ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो न? दुआ दुआ भान सभु ठीकु हुजनि भान वारा सभु माण्हू बि ठीकु हुजनि। ख़ैर लॻो असां बिल्कुलु ख़ुशि हुजूं तव्हां ॾे ख़ैर हुजे।
ज़रूर ॿुधायूं, वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम ॾींदा हुजूं, कुर्ब हुजनि तव्हांजा, मोहबतूं हुजनि तव्हांजूं। गानो तव्हांखे ज़रूर ॾेखारींदा बि हुजूं, ॿुधाईंदा बि हुजूं, ॾिसंदा बि हुजो, ॿुधंदा बि हुजो, पर पहिरियों दफ़ो भान सईदाबाद खां फोन कई हुजे तव्हांखे इन करे भलीकार बि चवंदा हुजूं। हाणे ॻाल्हि कंदी हुजे तोखे जेका ॻाल्हि करूं हिते पई हुजे छो तूं जे चयो हुजे रात लॾे सारो कयो हुजे तो ॾे हाणे सारो बार बार जेको हुजे न रमण हेठि मसलक वधाइण जी कोशिश करे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुझे अदा केर कड़े शहर का था जुड़ेगा और रसूल खास के लिए अमा अब जुड़े वाला चार हो जे ठीक हो जो चंगा भला सब खैर मौज लगी रहता है दुआ ना करूं तो राम रसूला। वाह वाह प्रोग्राम किए लगंदो हो जे इन मुंदई मौसम में इन मौसम में गीत बेहतरीन मौसम जे हिसाब सां थोड़ा बेहतरीन डोले। वाह वाह अज पहिरो दफ़ो फोन कई हुजे असां थोड़ा दो मुखे वणो जेको दरिया जो शहर यो प्रोग्राम वणियो हुजे तमाम घणो वणियो दरिया जो शहर कुछ ने अॻिते वधायो ने कम के यो कम अञा अॻिते वधंदो अॼ वरी ने जो ॿियो हिसो ॾेखारींदो हुजां जी ॿियो हिसो बि ॾिठो ॿियो हिसो ॾिठो हुजे हा ॾिठो नी। वाह वाह पोइ हिन में कहिड़ी ॻाल्हि अहिड़ी सुठी लॻी जेका सांढे करे वेठा हुजो अॼु वरी फोन कॉल करे ॿुधाई हुजेव इहो पखी जेको हो इन ते बेहतरीन तव्हां ॻाल्हायो ऐं दरिया ते जो तव्हां ॻाल्हायो दरिया ते जेका मोहबत रही अब्दुल मजीद जी दरिया ते जेको थुके थो उन में माण्हू अकेला पाणी अचो वञनि पोइ कोन केसर कहिड़ी हूंदी आहे। हाय 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 ॾाढा 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 हुजो ॻाल्हि खे पेरे सां सम्झंदा हुजो ॻाल्हि खे माना असुलु तह ताईं वञी पहुता हुजो त हाणे इन शइ खे अॻिते वधायो मीडिया अॻिते खणे ऐं जॾहिं दरिया थुके थो मीडिया तकरीबन हिन में किरदारु अदा कयो त वरी सुठो रहंदो। बिल्कुलु बिल्कुलु असां इन लाइ वेठा हुजूं तव्हां ताईं उहे शयूं पुॼाईंदा हुजूं जेके सौर मिसल हुजनि जेको ॾुख दर्द असुलु हक़ीक़त हुजे उहा अव्हां ताईं पुॼंदी हुजे। उहो ॾिसो त चांड्रोकी जी बि ॻाल्हि करे मच्छीअ जी ॻाल्हि करे पले जी करे ख़ुशियुनि जी करे पर असांजा माण्हू जेके ख़ुशहाल जेके घरनि में वेठा हुजनि उहे न रांदियुनि जी न कनि न ॿिए जी उहे रुॻो ख़ाली नसनि जूं ॻाल्हियूं कंदा हुजनि। जीअं मल जी ॻाल्हि सुठी ॿुधाई लाल पले जी ॻाल्हि ॿुधाई वाह वाह बेहतरीन हुई वाह 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 माना बाक़ाइदे वही प्रोग्राम खे अवां वरी वरी ॾिठो हुजे सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे त इहा महिराण टीवी खे अवां एतिरो टाइम सां वेही ॾिसंदा बि हुजो शयुनि जो क़दुरु बि कंदा हुजो हुन मां हासिलु बि कंदा हुजो। असीं बिल्कुलु ॿुधो था हाणे हिकिड़ो शहर तव्हांखे ॿुधायां साईं वाह 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 ॿुधाईंदा हुजो ॿुधाईंदा हुजो हसन सां रोले वरी हेॾी रौनक हाय हाय तेरा वात मुंहिंजी अञा ॾिसण जा हाय हाय जीअरे जे माण्हू सुञाणे न सघिया मरण सां सुठो हो पथर ते चवण जा वाह 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 किथे राज़ कंहिंखे वणे न वणे पर किथे केस माण्हू ॾिसण लाइ सिखनि था। वाह 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 वॾी महिरबानी। सलाम ॾियो जाम। वालेकुम सलाम अदा। ऐं मास्टर चंद्र जो गीत ॿुधायो यादो तव्हांजो थियण मास्टर चंद्र जी आयो असां गीत ॿुधायो कि यादो तव्हांजो कयो ज़रूर ज़रूर वॾी महिरबानी अदा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं। सो यो मास्टर चंद्र जो कलाम जे दरिया ते सोणीअ जो हुजे न सो सही ते ॻाल्हि कई हुजे त दरिया भाषा जी ॻाल्हि त असां बि कई हुजे पर इन मस्जिद मुहाणे खे बि बाक़ाइदे हाणे माण्हू सुञाणींदा हुजनि छो न सुञाणींदा बब्बन खे बि सुञाणीनि उनखे बि हा हा वाह वाह हा हा तो एतिरो माण्हू माना इहो इनखे डॉक्यूमेंट्री खे ॾिसनि लाज़मी ॻाल्हि हुजे चङी ॻाल्हि खे हर को साराईंदो हुजे। हलो हलो हेलो केर बाबा कहिड़े शहर खां जी केर बाबा कहिड़े शहर खां नालो ॿुधाईंदा हुजो। गंबर शहर खां वाह ॻाल्हायूं बा प्रोग्राम ॾाढो सुठो वणे पियो नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो। मुबीन अहमद खोरो। ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो। हलो हेलो प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे प्रोग्राम हेलो वॾी महिरबानी हुजे अवां शामिल थिया हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं। यार रामला तूं पोयां जहिड़ो बसि लाउ थियो ऐलान हुजे बसि पियो वॼंदो हुजे पियो वॼंदो हुजे हुजे लठ पंहिंजे मथे में पियो वॼंदो हुजे
बाबला टीवीअ जो आवाज़ बंदि कंदा हुजे हेॾे बि रामलो ॻाल्हाए होॾे बि रामलो ॻाल्हाए पोइ इहो माना जहिड़ो रामलो लाहौती थी हुजे हाणे रामलो बि लाहौतीअ सां असुल बसि गॾु गॾु हलंदो लाहौती जो ऐलान हुजे बसि गिलास हुजे लाहौती त आज़ाद हुजे रामलो फाथल हुजे बसि न त लाहौती सां अहिड़ा वञी रामलो बि करे वञे पेर माना घर में घर में त हाणे लाज़मी ॻाल्हि हुजे मोहबत में कुर्ब में प्रेम में हर को फाथल हुजे हा पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हुजे त माण्हू खे निभाग लॻी वञे पोइ माण्हू सॼी माना जहिड़ो सालनि जा साल काठ में निभाग हा निभाग जो लॻी वञे इहो निभाग न हुजे निभाग तो हुजे पंहिंजे न गोॾनि में हुजे न कम पुॼंदो हुजे न कार पुॼंदो हुजे हे हिकु सॼो ॾींहुं त खटू भनंदो हुजे वरी हे जेको हुजे नमूना समूना न कंदो हुजे घर में हिकु लतल खनास खलकर हिलो हाणे सुबुह सां छा चवंदो हुजे त फाउट कंदो हुजे या फाउट फटी सड़ी थी हुजे न फाउट में सड़ी वेंदो हुजे हाणे मूंखे घर में वॾड़ियूं चवंदी हुजनि अदा अबा रामला तूं बि सिकी वञी इहा जनानी वरिती हुजे कल्याण कयो हुजे इहा भाग मूंखे बि चवंदी हुजनि त तोखे बि ॿियो मर्द न लॻो हुजे बसि इहो लधो हुजे जेको सॼो ॾींहुं घर में वेठो हुजे न कम जो न कार जो दुश्मन सॼो ॾींहुं अनाज जो हुजे पोइ त विहारे छॾियो हुजे घर में पर हू चवंदी हुजनि यार कहिड़ो मूं तोखे खारे जे हेठां बंदि कयो हुजे हाणे रुॻो बेदा ॾींदी हुजे मादी हुजे खुड़ीअ छिक कंदे इहो कमु तोखां न थींदो हुजे खुड़ी छिक करी हुजे हा ही कमु तूं न करे सघंदो अहिड़ो सदोरो हुजे अहिड़ो महिनती हुजे हाणे राति लॻा पोइ जीअं खारो ऐं बसि इहो रामण ऐं चवंदी हे कमु तूं न करे सघंदो हुजे हाणे छॾ ॿाहिरि वेंदो हुजे सिजु लही वेंदो हुजे मींहुं वसंदो हुजे गर्मी हुजे इहो त चङाई चवंदी हुजे न त मींहुं वसंदो हुजे का भित किरंदी हुजे का तार किरंदी हुजे को थंभो किरंदो हुजे को वण किरंदो हुजे बतायो अंब जो थोड़ो भॼी न पवंदो हाणे वरी वॾड़ियूं चवंदियूं न इहा भाग वारी माई न हुजे मूं चयो हाणे इहा ई हुजे पोइ भाग हुजे अलाए न भाग इहा ई भाग वारी हुजे जो ज़मानो सुञाणींदो हुजे हलो वालेकुम सलाम वालेकुम दादा केरु कहिड़े शहर खां था गुलाम शफी साहब काथो असांजे मौसम जे हवाले सां सुठो कलाम हिते आवाज़ में ॿुधाईंदा ज़रूरु साईं ज़रूरु ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो वाह शुक्र आहे मालिक ख़ैर अमन आहे बसि प्रोग्राम जा रंगड़ा ॾिसंदा हुजो हा साईं हलंदो मां ॾिसंदो आहियां वाह वाह ईअं मोहबतूं आवाज़ूं बाबा जे हवाले सां असांखे ज़रूरु 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 ॿुधाईंदो वॾी महिरबानी हुजे अदा कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं जेके जेके बि असांखे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो हाल अहिवाल ॾींदा हुजो उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि तो ॻाल्हि इहा मूं उन्हनि खे चयो हुजे त हाणे जनानी हुजे हाणे कीअं चवंदो हुजे तूं सदोरी न हुजी तूं घर में हुजी त माना निभाग हुजे घर में निभाग हुजे न पोइ राति जो वेंदी हुजे पंहिंजे बापू ॾे हाणे पोइ हिते को सदोरी आणी त हुजे जेको तो हुजे घर के चार चंड लॻंदा हुजनि इहो वरी मां वॾड़नि खे चयो हुजे मूं बसि सही हुजे हे वठंदो हुजे हे वठंदो हुजे राति जो पंहिंजा कपिड़ा लटा बंद कंदी हुजे पंहिंजो न कोई ज़रूरत न हुजे ॿुधण जी ज़रूरत हुजे हिन राति जो जेका हुजे हाणे ॿेली न वेंदी हुजे पर का मूं लकुण वठंदो हुजे फरे वर चवंदी हुजे त हिन खां सवाइ न हलंदो हुजे हाणे वरी जोरिया ॾींदी हाणे इहो लकुण इहा जॾी इहे ॿई ॾींहं खां हाणे मिंथू कंदो हुजे मेड़ियूं खणंदो हुजे पर राति धुल न वेहंदी हुजे हलो 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 वाह फकीर मोहम्मद थेबो बान फैजाबाद खां थेबा साहब ख़ुशि हुजो चङा भला अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैरु आहे हा सभु ख़ैरु लॻो पियो हुजे अव्हां ॾे ख़ैरु हुजे बान ठीकु हुजनि हा बान फैजाबाद खां फकीर मोहम्मद थेबो असांखे को ढोल फकीर जे आवाज़ में को कलाम ॿुधणो आहे कहिड़ो को ढोल फकीर जे आवाज़ में ज़रूरु ज़रूरु प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो बाक़ाइदे हा ढोल फकीर जे आवाज़ में ॿुधणु चाहे को माना कहिड़ो बि हुजे कलाम पर ढोल फकीर जो आवाज़ हुजे ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं हिकिड़ो होॾे अधो थेबो फोन ते हुजे ॿियो हीअं साम्हूं दुरबीनीअ ते हुजे हाणे आउं कंहिंखे चवां थेबा तूं मां ॻाल्हि कहिड़ी करां तोखे ॻाल्हि सम्झ में न अचे न दुरबीनी में हितां बिलोरो चिलाए हणंदो हुजे
ॻाल्हि हिनखे सम्झ न को तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी हुजे न को हिनखे ॻाल्हि सम्झ में ईंदी हुजे रखो ईंदी हुजे सम्झू रखो तो हुजे मूं वॾड़ियुनि खे सॼे मुल्क खे हलाईंदो हुजे बाक़ी असां सभई हुजूं गेदूड़ा मूं हाणे वॾड़ियुनि खे चयो हुजे त इन में जे भाग न हुजे न भाग हुजे त खे ॿुधंदी त हुजे छो ॿुधंदी हुजां कहिड़ी मूंखे ज़रूरत पई हुजे मूं चयो भले इन में न भाग हुजे पोइ हाणे मूं चयो इन जे कोसनि सलाह वरी हीअं करिणो पवंदो हुजे त हिकिड़ो घर इन जे पासे वरी ॿी का जनानी हाणे हिन पासे कीअं थींदो हुजे राधुल वेंदी हुजे पंहिंजे बापू ॾे न न ईअं की हाली त बीह कलाक हाली छो बीहंदी हुजां ख़बर हुई न्यूज़ हलाईंदो हुजे भले हलाईंदो हुजे पर राधुल वेंदी हुजे अब इहो चंद्र जो कलाम हुजे दरिया जे किनारे ते हुजे सो इन मुहाणे जे नाव ऐं बबन जे नाव हुजे उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे भॻवान ॾिसंदा हुजो जे सियाऊं जेको हुजे पंहिंजा लटा कपिड़ा वेड़ींदी हुजां बापू ॾे वेंदी हुजां इन बार अड़जी आ हुजूं जहिड़ो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा चित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामो राधा जे तरफ़ां वरी अव्हां खे भलीकार हुजे सो अध में हड़ तुंहिंजी इनखे खणी हिते छॾींदी हुजे न अॼु जेको हुजे न पहिरियां फोन वठां न भला हाणे हुजे भले फोन भले वठंदो हुजे ॻाल्हायूं त बि लुड़कंदी हुजे हिते बि लुड़कंदी वठंदो हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां अदा अदा सूफी फकीर कादब शेख सिद्धू जे केॾारे सकल शहर खां भली करे आयो जो साईं ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो ख़ैर दुआ माने ख़ैर हुजे हेलो ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो हा ॿियो ख़ैर ठीकु ठाक मुंहिंजी भेण ख़ुशि आहे हा तव्हांजो जहिड़ो ॾाढो मज़ो ॾिए थो जहिड़ो कयो ॾाढो मज़ो ॾिए थो जहिड़ो तव्हांजो अब माइटनि ॾे वेंदी हुजे चयो हुजे मज़ा हाणे मूंखे त खणे हाणे माइटनि में वेंदी हुजे भले सधोरी आणींदो हुजे हा ठीकु ॿिया ख़ैर लॻा पिया आहिनि ठीकु हुजे तूं वेंदी हुजे हा भाउ ॿियो ख़ैर हुजे बस ॿियो हाणे असांजी हिकिड़ी फरमाइश कयो असांखे को कलाम सुठो ॿुधाईंदा पोइ अलीपुरा जतोई जो जेको माण्हू वीचारो मरी वियो उनजो जेको कलाम सुठो उन को ॿुधाईंदा असांखे ज़रूरु 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 वॾी महिरबानी असां बि कई फरमाइश हुजूं दादा हा सभिनी जूं फरमाइशूं हुजनि वॾी महिरबानी ओ बि चवंदो हुजे काको तूं भली वेंदी हुजे उनखे सम्झ में न आयो हुजे न उन चयो हुजे त वाकई तूं राम लॻे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो हुजे हे ॾिसंदी हुजी हितां सिधी भित खणंदा हुजूं हितां ओ हिते हितां खां दूरबीनी खां हितां गुड़खो निकितल हुजेसि माना मां हिन पासे बि ॻाल्हायूं तूं हिन पासे बि ॻाल्हाई हीअ हद तुंहिंजी हीअ बस पाण तो हुजे इहो असुल इहो बाबा रात न वेंदी हुजे बीठी त हुजे आज आखिरी हुजे रात राज वेंदी हुजे ए नहीं वेंदा हुजे न मोहजा दुश्मन पाण चयो हुजे जे बापू ने वेंदी हुजा हेलो हेलो अदा केरु कड़े शहर खां था अदा सिकंदर मला गोलाची शहर खां अदा छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो ख़ैर अमन लॻो पिया तव्हां ॿुधायो ख़ुशि जो ज़ोर ख़ैर सभु ख़ैर लॻो पियो हुजे प्रोग्राम में पहिरियों दफ़ो शरीक थिया हुजो शामिल थिया हुजो भली कार चवंदा हुजो अव्हांखे भलो थी विया पहिरीं चकर मसमत काल लॻी आहे वाह वाह इहे मोहबतूं अव्हां जूं प्रोग्राम में शामिल थिया हुजो हा तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो आहे ॾिसंदा आहियूं शौक़ सां वाह वाह पोइ अॼु वरी दिलि चयो हुजे त फोन कॉल करे छॾूं हा अॼु वरी चयोसीं त हाणे फोन कॉल करियूं गामो का हाल अहवाल वठूं वाह वाह इहे मोहबतूं साईं ॿियो त ख़ैर हुजे ॿियो सभु ख़ैर तव्हां भेण ख़ुशि जो ख़ैर तयार आहे ख़ैर दुआऊं लॻूं पियूं हुजनि त ॿियो को हाले वाल ॾींदो हुजे सभु ख़ैर अमन लॻो पियो आहे ॻोठ वारा ठीकु हुजनि न भाउ
सब सब अमन लॻो पिया चाचो सुलेमान सॼो ॾींहुं टीवी तव्हांजो प्रोग्राम ॾिसे थो। उनखे सलाम ॾींदो हुजे असांजा। वालेकुम अस्सलाम। सॼो ॾींहुं टीवी ॾिसे थो तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन भलो आहे। पोइ काको भला दुनियादारी बि कंदो हुजे या रुगो असांखे ॾिसंदो हुजे? रुगो असांखे ॾिसंदो हुजे, ॿियनि कमनि खां वांदो आहे, सॼो ॾींहुं टीवीअ ते रुगो तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो आहे। माना वॾेरो हुजे? हा वॾेरो हुजे, बसि ॿ टे हिकिड़ा ॿ ॾींहं अथसि न। हा साईं। हा त पोइ उहा ॾिसे बसि तव्हां टीवी तव्हां सॼो ॾींहुं थो ॾिसे। अदा पोइ भला फसल बसल त खयो हुजेव न? हा फसल अधी माशाल्लाह सारियूं पोखियूं जी जी। हा हाणे माशाल्लाह सारियूं सुठियूं आहिनि, बरसातूं वॾियूं हुयूं पर बची वियासीं ॿुधण खां। शुक्र शुक्र हुजे अदा शुक्र हुजे। हा शुक्र आहे शुक्र आहे भेण शुक्र आहे शुक्र। ॿियो त सभु ख़ैर हुजे, बचड़ा ॿार सभु ख़ुशि हुजनव? सभु ख़ुशि ठीक ठाक चङा भला लॻा पिया आहिनि। तव्हां सभु ख़ुशि आहियो न? असां सभु ख़ुशि हुजूं। जी 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 जी। ये सारियूं थोड़ियूं सजियल हूंदियूं हुजनि, मींहं खां बची हुजे त मिड़े भाउ खे यादि कजांइ रामण खे। बाबा रामण दिलि में यादि रहंदो, जेकी खपे सारी सॼियूं जा। हा यार इहो मां अहिड़ी मौसम में तारी भत जो वॾो शौक़ीन हुजां वरी। हा 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 सारियूं तव्हांखे जाम चांवर ला ॾींदासीं जाम। हा यार पोइ चवंदो हुजे त ॿ टे ॾींहं अचे छंडाईंदो बि हुजांइ, को मसइलो न हुजे। हा हा सभु अटो बटो तोखे जाम बाबा मिलंदो न। हा बसि पोइ इहो किथे किथे? इहो बाबा गोलारची तालको असांजो शहर आहे करियो। हा कड़ीअ खे वेझी हिकिड़ी आहे शाख दुबी सॾिबी आहे, उते असांजो ॻोठ आहे। बसि दुबी शाख पकी थी? हा पक्की दुबी शाख उते असांजो ॻोठ आहे। हा दुबी शाख जे पासे में मलाह वेठा हुजनि, मूंखे हिते सारियूं वठणियूं हुजनि हिननि खां, इहो चवंदो हुजां। हा असां पाण मल्हाह आहियूं न, असां पाण बि मल्हाह आहियूं न। पोइ इहो चवंदो हुजां त मूंखे मलाह जे ॻोठ वञिणो हुजे। हा बसि ईअं चवजो त मूंखे मल्हाह जे ॻोठ वञिणो आहे, तव्हांखे सभु कुझु थींदो। बाक़ी हेॾे जेके हुसैनाबाद जे पासे में वेठा हुजनि, हिननि मां त मच्छीअ जो छिलर बि न मिलियो हुजे कॾहिं असांखे भाउ वेठो हुजे। अरे मच्छी बाबा हाणे असां रच लाहींदासीं न, पोइ मच्छी तोखे जाम। बसि वॾी महिरबानी हुजे, वॾेरे खे सलाम, वॾेरे सुलेमान खे सलाम। वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं अवांजूं सारियूं त हाणे इहो तो जो हाणे अफाल हुजे। सारियूं त मूं हथी क्यों जेको है हुसैनाबाद में मल्हाह वेठा हुजनि तोखे छिलर बि न ॾिनो। छिलर बि न ॾिनो हुजनि, हिकिड़ो मच्छीअ जो छिलर सिंघण लाइ उहो बि न ॾिनो हुजनि। उहो बि न ॾिनो हुजे न मूं हाणे मस्जिद उहो बि चए टे हुयूं, उहो बि बबन खाई हुजे। मुंहिंजा हाणे बबन बि टे पला खाए हुजे, रामलो छा खाईंदो? बबन सां कहिड़ो हिसाब हुजे? हाणे पखी चयो बबन पखी टे खाई हुजे पला उन सां भला को हिसाब हुजे? बसि पोइ मूं चयो ईअं रामले खे खणी छिलर न ॾींदा हुजे, भला चवंदा त हुजो मच्छी असां भला दरिया जा मालिक ईअं ई हुजे। अला घर अचूं त मानी न हुजे, इहो बूथ ॾिसूं हुते बबन। हाणे जेको हुजे न हे कुर्सी ॾिसंदा हुजे न, इहा खणी जो न हणंदी हुजे त मुंहिंजो नालो बि राधुल न हुजे। ॿियो छा हुजे नालो? बसि हाणे घणी थी हुजे, बार बार राधुल हीअं कयो हुजे हूअं कयो हुजे, हे मूं पंहिंजी हण ॿधी रखी हुजे, विनती हुजे त वञण बि न ॾींदो हुजे। हिकिड़ो मिंट, हाणे तूं जोर सां ॻाल्हाईंदी हुजी, जेको वणे ॻाल्हाईंदी हुजी, छा चवंदी हुजी ॻाल्हाईंदी हुजी? अच्छा हा तूं ॻाल्हाईंदी हुजी, माना भॼण जी कोशिश कंदी। भॼण कोन, तोखे वञणो हुजे न वञणो हुजे, रहणो हुजे या सॼी कहाणी कैसेट वॼाईंदी हुजी, राधुल वेंदी हुजे, तूं हिते ॻाल्हि कंदी हुजी। ॻाल्हि छो कंदी हुजे? बसि वञणो हुजे त वेंदी हुजे न। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? साईं प्यारो खान थो ॻाल्हायां लाहौर मां। प्यारो खान लाहौर मां। साईं प्यारा साईं ॿिया ख़ैर हुजनि, ठीकु हुजो, लाहौर ठीकु हुजे? अलाह जो शुक्र, अलाह जो शुक्र। तव्हां ख़ुशि हो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। लाहौर जा रंग कीअं हुजनि भाउ? साईं रंग तव्हांजा ॾिसूं था, लाहौर जो रंग भलो आहे, बरसाति अधु महीनो थी वियो आहे, ॾाढी आहे लाहौर में। हा मींहं वॾा हुजनि पर ही रंग बि ओसि ताईं पुॼंदा हुजनि। हा साईं रंग ॾिसूं था तव्हांजा सिंध जा। वाह वाह वाह। लाहौर में तव्हां कमकार जे लाइ विया हुजो या रहंदा हुजो? साईं आर्मी में हूं। ड्यूटी कंदो हुजे, साहब हुजे? ड्यूटी कंदा हुजे। ड्यूटी ते तव्हांजो प्रोग्राम था ॾिसूं। बाबा सभिनी महिरबानी अदाई आहे तव्हांजा कुर्ब जिन जो तव्हां ड्यूटी बि कंदा हुजो, असांजो प्रोग्राम बि ॾिसंदा हुजो।
ड्यूटी भले वरी तव्हांजो रंग प्रोग्राम को ॾिसूं था भलो। बाबा सभिनी जवाननि खे सलाम चवंदो हुजी। ॿिया दोस्त मूंखां गॾु न नाला खणंदो हुजी। रुज़वान पवार, रज़ाक पवार, आओ उहो तव्हांजो प्रोग्राम था ॾिसनि। सभिनी जवाननि खे सलाम ॾींदा हुजो था। असांखे चमन मिला वियो कलाम को ॿुधायो ज़रूर हाज़िर हाज़िर ज़रूर ॿुधाईंदा हुजो था। कुर्ब मोहबतूं अवां वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे। हाणे तूं भला चवंदी हुजे करिणो छा हुजे आख़िर? माफ़ी वठंदो हुजे। हा माफ़ी पर वठंदो ॻाल्हाए जान छा हीअ तूं न त छॾी ॻाल्हाईंदी हुजे, हींअर ॻाल्हाए जान। माफ़ी वठी जान सदाईंदो हुजे न। माफ़ी कहिड़ो नंढो चवंदो आहे? हुजे मूंखां ग़लती थी हुजे, राधुल मुंहिंजी राणी तूं घर छॾे न वेंदी हुजे, तोखां सवाइ मुंहिंजो गुज़ारो न हुजे, हा चवंदो हुजे न। अञा ॿियो मज़ीद इहो पूरो पोइ ॿिया वेंदी हुजे, बसि रुॻो आउं वेंदी हुजे। पोइ छा कंदी हुजां? ड्रामे में को अॻियां बि लिखियलु हुजे, बसि आउं वेंदी हुजे, ॻाल्हि खलो हुजे। हाणे हेठि बिल खणी न अहिड़ी ठोकींदी हुजे, यादि कंदो हुजे। हाणे ॻाल्हाईंदी हुजे, ॻाल्हाईंदी हुजे माना असां ॻाल्हायूं रुॻो वॼंदा हुजूं। हाणे भित खे चक हणा बीठो हुजे, हाणे बूथेले कंदो हुजे पुंडी मुहांडा, राधुल वेंदी हुजे। ओ हेॾे बसि माण्हू ॿुधण लाइ बसि ॿुधंदो हुजे। ॿियो हाणे भला छा कंदो हुजे त हाणे जेको ॻाल्हाइण ॿुधी वञी वण थिया हुजे। छबी किथे रखी हुजे? छबी पाण थी हुजी जा, इहो बि मूंखां पुछंदी, कावड़जी वेंदी हुजे, वरी छबी बि मां ॿुधाईंदो हुजांसि। हाय हाय ॻाल्हियूं पेट वरनियूं वधी वण थियूं, ॻाल्हियूं पेट वरनियूं वधी वण थियूं, परसे मुंहुं। हाणे छा कंदो? पर हाणे हिकिड़ी पहिरियां फोन वठंदो हुजां। हलो हेलो जी बाबा, केरु कहिड़े शहर खां? कहिड़े शहर खां? दादू शहर खां। वरी नालोड़ो त ॿुधाईंदो हुजे बाबा। वाह दीदार, वाह दीदार। छा हाल हुजे बाबा? ठीकु हुजी? हलो हा वरी ॾाॾे सां ॻाल्हाईंदो हुजां। हा साईं, ॾाॾे खे फोन ॾींदो हुजे। हलो ॾाॾा। हलो वालेकुम सलाम ॾाॾा, नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे। हलो हलो ॾाॾा, ओ बा ॾाॾा, हेॾा न ॾाॾा। ओ माई तूं हुजी जा, ओ राधी। राधी अॼु न बीहंदी हुजे, वेठी हुजी। हा ठीकु हुजे। हाणे हिनखे महीने में माना 2-3 दफ़ा कई हुजे, अॼु न करूं। जनानी हिन जनानीअ खे न महीने में 2-3 दफ़ा इहो दिमाग़ में थींदो हुजे, माना जेसर मथो न हणंदी हुजे, पोइ ॻाल्हियूं न करे, पोइ 100 ॻाल्हियूं करे, पोइ पूरी तारीख़ वरी खणी मूंखे ॿुधाईंदी हुजे, पोइ वरी चौथे ॾींहुं वरी सही हुजे। इहे 4 ॾींहं हाणे हिन जा मूंखे ॿुधण लाइ मिलंदा हुजनि। हाणे आउं ॿुधंदो हुजां। हाणे वरी हीअ वठी आयो हुजां हिकिड़ी, हीअ हिन पासे हीअ इहा जेका हुजे मोबाइल वारी हैंड फ्री, इहा हणी ॿिए पासे बि हणी गानो हलाए छॾींदो हुजां। पई ॻाल्हाईंदी हुजे, कलाकु ॻाल्हाए 2 कलाक हीअं कंदो हुजां। उहा सम्झंदी हुजे हीअ रामलो ॿुधंदो हुजे, माना मूंखे ॿुधंदो हुजे। पोइ वरी चवंदो हा ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे, रादिल सभु कुझु ॿुधो हुजे। हाणे 4 ॾींहं ईअं कंदी हुजे। पर हाणे अवां वरी भला हिकिड़ो इहो सुहिणो कलाम हुजे, अधे बि फरमाइश कई हुजे त समन मिरालीअ जो कलाम सो सुहिणो साण करे सारी सिंध घुमिजे, सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजो, अञा खोड़ सारा रंग हुजनि। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे, अव्हां सभिनी महिरबानी साथियुनि खे, ॾेह में हुजो परॾेह में हुजो, जिते जिते वेठा हुजो, स्कूल विया हुजो, के शागिर्द घर में वेठा हुजनि, जेके स्कूल न वेंदड़ हुजनि उहे स्कूल जी तयारी कंदा हुजो, स्कूल वेंदा हुजो, तालीम खे पंहिंजो टाइम ॾींदा हुजो। ऐं हे जेको ॾुखियायूं सुखायूं जेके हुजनि, हालतूं जेके हुजनि, इन्हनि हालतुनि सां मुंहुं ॾियण लाइ असांखे तालीम ज़रूरु पिराइणु खपंदी हुजे। तालीम सां ई असां अॻु भरा थींदा हुजूं, तॾहिं वञी असां बहितर ज़िंदगी गुज़ारे सघंदा हुजूं।
तालीम सां गॾोगॾु कंप्यूटर सिखंदा हुजूं, हुनर सिखंदा हुजूं, तॾहिं वञी असां बहितर नमूने पंहिंजी ज़िंदगीअ खे सुहिणे नमूने गुज़ारे सघंदा हुजूं। सो अॼोकी इन रिहाइण में इहा ॻाल्हि बि असां ज़रूरु रखी हुजे त तालीम जेका हुजे हर प्रोग्राम में असां ॻाल्हि करूं त पोइ वाहण में हुजो, बस्ती में हुजो, ॾेह हुजो, परॾेह हुजो, थर में हुजो, काछे में हुजो, पर तालीम ज़रूरी हुजे। जिते जिते बि ॻोठनि में अवां वेठा हुजो उन्हनि सभिनी जे लाइ। पर हिकिड़ी फ़ोन कॉल। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। छा हाल हुजे अदा? ठीकु हुजो? चङा भला तबियतूं ॿाहिरि? हाल भला आहिनि, तबियतूं ॿाहिरि आहिनि। तव्हां ॿुधायो? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे? रंग मां ॾिसंदा हुजो? हा साईं, तव्हांजा रंग सदाईं वांगुरु बहितरीन आहिनि। सदाईं तव्हांजो मारवड़नि लाइ, झांगियड़नि लाइ इहो ई माना आहे, कावशी आहे त तइलीम नंढड़नि ॿारनि खे ॾियो, उन्हनि खे को हुनर सेखारियो। इहे तव्हांजूं ॻाल्हियूं ॾाढियूं असांखे वणनि थियूं। अबा भिटाई साईं चयो हुजे त वोए वोए कंदी वत मतां तूं बि न वञी विसरी। सो तालीम जी ॻाल्हि न कंदा हुजूं त ॾिसो त नसो आम थी वेंदो हुजे। जहिड़ा झट आम तालीम जी किथे ॻाल्हि ई कोई न करे। इन करे असीं चऊं बाबा अवल हुजे तालीम। इन्हनि जहिड़नि में कुझु न हुजेव, इन नसनि पतनि में कुझु न हुजेव। हा साईं, तइलीम सां ईअं आहे त इंसान पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारे थो, शऊर अची थो वञे। हा बिल्कुलु। पर यार हिते वरी ईअं हुजे त पढ़िया लिखिया ॿार उहे बि वरी अहिड़े कुधे कम में काह जो पवंदा हुजनि। हा, छा आहे त उहो थोरो तवजह माइट ॾियनि उन्हनि ते, उहो तालीम ऐं तरबियत खे। हा, तरबियत ॾियनि ऐं उन्हनि जो थोरो तवजह कनि त नंढे हूंदे खां उन्हनि खे सुठी तरबियत मिलंदी त एॾा कोन वेंदा नशे जे तरफ़। त बसि पर इहो आउं चवंदो हुजां त हाणे जेके बालक हुजनि 10 साल जा, 12 साल जा, इहा जेका नई टही हुजे न, इहो नसुल ॾाढो सुहिणो, महिनती, होशियारु, पढ़ियो लिखो, कंप्यूटर में हुनरनि में अॻियां हुजे न, पोइ सम्झो रामले जो मुस्तक़बिल ठही वियो हुजे। हा साईं, तव्हांजो मक़सदु इहो आहे त सिंध जा जेके आहिनि ॿार माण्हू महिनती थी वञनि ऐं होशियार थी वञनि, तइलीम में अॻिते वधनि। त ज़रूरु पोइ हारी जो बालक हुजे, जमींदार जो बालक हुजे, बालक में पोइ छोकिरो हुजे, छोकिरी हुजे, न्याणी हुजे, इहे सभु अॻ भरा थींदा हुजनि। हा, सभिनी लाइ तइलीम हुजे, सभिनी लाइ। सभिनी लाइ बराबरि जो हुजे। न त पोइ राधुला वांगे घर में रुगो सॼो ॾींहुं पियो मथो लॻंदो हुजे, पोइ माण्हू ज़िंदगी ॿिया कम कहिड़ा करे। हा, पोइ अधी राति लॻे इहा ई ॻाल्हि यादि आहे लाहौती वारी। 10 रुपया गिलास आहे, लाहौती जो ऐलान आहे, मेले ते वठी वियसि हा न। पोइ वरी चवंदी हुजे तूं आयो हुजे बापू खे मिथूं कजे, पोइ वरी सॼो पुराणो रिकॉर्ड कढंदी हुजे। सॼो पुराणो रिकॉर्ड कढंदी हुजे। छो त हाणे ज़ाहिर आहे घर में वञा हाणे वेठी हुजे, हाणे किताब पढ़ी न सघे, पोइ कहिड़ो मूंखां दुनिया जो फ़लसफ़ो मूंसां ॻाल्हाईंदे। बसि पोइ रामले सां सॼो ॾींहुं जहिड़ो हुजे, रुसणु हुजे, जहिड़ो हुजे। न, अधी राति तोखां घणो कुझु सिखियो आहे। तूं तमामु ॾहनि वारियूं ॻाल्हियूं करींदो, बहितरीन ॻाल्हियूं करींदो। न बा, पर उहा बि गॾु हलंदे। असां ज़िंदगी जा ॿई साथी हुजूं त माना चवंदा हुजूं त हे ॿई गॾु हलंदा हुजूं न, पोइ जहिड़ो झपोरे असांखां पुॼंदो न हुजे। साईं, तव्हांजे जहिड़े झटे में बि हिकिड़ी वॾी सम्झाणी आहे, असां सम्झूं था, तव्हांखे दात ॾियूं था ऐं तव्हांजी महिनत खे जेको आहे असां तस्लीम कयूं था। तव्हां तमामु बहितरीन अंदाज़ सां प्रोग्राम पेश कयो था। इहे अवां जूं मोहबतूं हुजनि जो दरगुज़र करणु सिखी छॾो हुजे, न करे जनानी पई ॻाल्हाईंदी हुजे भले। हा न, इन में बि वॾी सिख्या आहे न साईं, तरबियत आहे न, इहा बि हिकिड़ी तरबियत आहे, सिख्या आहे। हा साईं, दरगुज़र माण्हू न कंदो हुजे त माण्हू घर में ॿिए ॾींहुं 3 ॾींहं थावांगी भॼी पए, रुसी पवंदो हुजे। अरे टाइम ते चांहि कोन मिलंदी, मानी कोन मिलंदी। हा न, असुल ॻाल्हि इहा जे पोइ हा पोइ ते ॿाहिरि रुगो ज़िंदगीअ में रुगो जहिड़ो ई त न करिणो हुजे न भला। हा, रुगो जहिड़ो कई त पोइ साईं मानी पाण पचाइणी पवंदी। हाणे दौर हुजे पाण वञी परचाए मतां रुठो ई रहिजी वञे। हाणे दौर हुजे उहो भिटाई साईं वांगे। हा भिटाई साईं जी त वॾी ॻाल्हि आहे, हुनजी छा ॻाल्हि कजे। हा त बाबा पाण वञी परचाए मतां रुठो ई रहिजी वञे। साईं, परचाइण में अॻु भराई कजे त इन में हिकिड़ी वॾी हिकमत आहे। हासिल शइ इहा हुजे, बचाइणु हुजे, संभालणु हुजे, वक़्तु सुर माना चवंदा सही फ़ैसिलो हुजे। हा, अञा जेका आहे न इंसान खे पोइ अॻिते हली पछताइणो पए थो, अञा कॾहिं बि न कजे।
हाई शाहबाज अना में रखियो भला छा आहे मोहबत में ही मज़ो आहे मोहबत में मोहबत ॾे मोहबत वठ मोहबत में ही मज़ो हुजे वॾी महिरबानी लख थोरा वा बचड़ा ठीक हुजनि लख थोरा वा जावा शरीक थिया जो राधी ओ राधुली ओ करहा हाणे सदी भला हाड़ुन के भला खोलींदी हुजे हाणे ईंदी हुजी न भला रात दुले जी आज आखिरी हो जाई आखिरी ॾींहुं हुजेसि हां हल मालक पनाह में रखंदो हुजे त मालक हे हाणे ज़ोरीअ चवंदी हुजे त वञी मिला मारुन सां ईअं चवंदी हुजे आई है थींदो हुजे हा बस पोइ सही हुजे बस इहो त्वारो जेको खयो हुजे न सुबुह सां छिणको इहो छिणको तुंहिंजो हाणे इहो हलंदो ई हुजे ई हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदी केरु कहिड़े असां मिठाणी मोहल्ला खां शनाज़ तस्लीम अदी कहिड़े सर अदा असांखे प्रोग्राम में को सुठो को कलाम ॿुधायो पंहिंजी पसंदि ते ज़रूरु कहिड़ो हुजे अदी इहो शहर कहिड़े खां फोन कई हुजे असां शहर लाड़काणे खां लाड़काणे खां अदीअ फोन कई ज़रूरु अदी ज़रूरु हाज़िर हाज़िर अदी हाज़िर वॾी महिरबानी हुजे अवां शामिल थिया शरीक हा छा चंदो हुजे हड़न के खोलींदी हुजां पोइ अॼु न खुलंदी हुजनि बापू जे घर वञी खुलंदी हुजनि हा हा माना इहो अॼु हिकु हिकाणी करे छॾी हुजे हा सही रोज रोज ही हितां न आई हेमेड़ा हिन भाग्य लॻे हुजे हिन भाग्य लॻी हुजे खुड़ी थिक कंदी हुजे हिन खां बहितर हुजे मां हली वेंदी हुजां कावड़ मलाल ताना ओ तकरार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे थींदो ई न हुजे अॼु एॾा न ॾेया जार मूंखे ईंदे वींदे कावड़ मलाल ताना अॼु खणी कहिड़ा बि कलाम कुसंदो हुजे हा पर रात लवींदी हुजे रुसन रुसण में छाहे राधी रुसन रुसण ओ राधली राणी हल हाणे राणी मां को महल ठहराईंदो हुजां पोइ तूं ही असांजो महल खां को घटि हुजे हा हे महल खां को घटि हुजे माना अहिड़े घर जे लाइ त माण्हू ईअं सिकंदा हुजनि माना तूं हिते हुजी हाँ? तूं हिते हुजी इते ना हुजा हाँ, मना घर जी ॻाल्हि करां पोइ बापू वटि बि अहिड़ो ई ठहियल हुजे अहिड़ो ठहियल हुजे त हा उनखे बि ड्राइण वेंदी हुजी या हिते हुजी इते ना हुजा हा हिते न हुजे पोइ एसि ताईं भला अवां कलाम ॾिसंदा हुजो अधे बि सैल फरमाइश कई हुजे कलाम जे लाइ हा मांझी फ़क़ीर जो सो मांझी फ़क़ीर जो हींअर सामूंडीअ मां आयो हिकिड़ी वाही हुजे सो वाह जी मांझी फ़क़ीर ॻाई हुजे मेहरान टीवीअ जे लाइब्रेरी में मौजूदु हुजे सो इहा वाही अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे सो हारी भाइरुनि लाइ असां त हे हर हफ़्ते जेको प्रोग्राम कंदा हुजूं रामू राधा हिन में असां त जेके हारी भाइर हुजनि ज़मीदार हुजनि उहे शामिल बि थींदा हुजनि सारियुनि जी ॻाल्हि बि कंदा हुजनि सो हाणे प्रोग्राम जे पुॼाणीअ में अव्हांखे हिकिड़ी इहा डॉक्यूमेंट्री ॾेखारींदा हुजूं हिकिड़ो हारी सुजाग हुजे उहो ॿियनि भाइरनि खे जेको हुजे उन्हनि खे सुजाग कंदो हुजे त चांवरनि जी बहितरीन पैदावार खणण लाइ ऐं चांवर जे असां ॿाहिरि मुल्क इहे मोकिलींदा हुजूं सुठी जिन्स तयारु कंदा हुजूं त उन लाइ असांखे कहिड़ियूं शयूं घुर्बल हुअणु खपंदियूं हुजनि हा इहो लाज़मी हुजे सो उनजी जीअं असां चांवरनि जी बहितरीन पैदावार खणूं ऐं बहितरीन चांवर असां पैदा जो ईअं चांवर पचंदा हुजनि हिकिड़े घर में त 7 घरनि में ख़ुशबू वेंदी हुजे सो अहिड़ो ई हिकिड़ो सौर रखंदड़ हारी जेको हुजे ॿियनि हारी भाइरनि खे आगाही ॾींदो हुजे त सुठा चांवर पोखंदा हुजो ऐं उनजी बहितरीन पैदावार खणंदा हुजो जीअं
ॿाहिरि मुल्क उहे चांवर अवां मोकिले सघंदा हुजो, नाणो कमाए सघंदा हुजो, उन सॼे ते इहा डॉक्यूमेंट्री हुजे, उहा अव्हांखे सभिनी खे हारी भाइरनि खे सम्झाईंदो हुजे। अव्हां इहा डॉक्यूमेंट्री ॾिसंदा हुजो, रामू ऐं राधा खे ॾींदा हुजो इजाज़त। सुभाणे वरी सुभाणे अव्हां सां गॾु हुजूं, जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे, धणी अव्हां जो निकाह मौजूद।